जय झूलेलाल। जय झूलेलाल। कैसी लगी मूवी? मूवी बहुत अच्छी थी। ऐसा लगा सिंधी से हम खुद से मिले हैं, अपने आप से मिले हैं। इतना अच्छा लगा। सुठो एफर्ट हुयो कि लैंग्वेज के बारे में, संस्कारन के बारे में अज जॾहिं असीं ॾिसूं था कि ॿार जेके से पेरेंट्स खां परे थींदा था वञनि, त उहा हिकिड़ी ॿारनि खे पाण सां जोड़े रखण जो जेको प्रयास हो। बढ़िया पिक्चर जी, ॾाढी सुठी संदेश वारी फिल्म हुई। सॼी नरेश दानी उन्हनि जी सॼी टीम खे वाधायूं थी ॾियां। विनोद जी खे स्पेशल बधाई, उन्होंने एॾो ऑर्गेनाइज़ कयो प्रोग्राम, असांखे ॾाढो सुठो लॻो। मूवी ॾाढी सुठी हुई। इलाही टाइम खां पोइ मां अॼु खां पहिरीं कलर्ड सिंधी पिक्चर कोन ॾिठी आहे। फर्स्ट एक्सपीरियंस। मां पार्टिसिपेट थी करां सिंधी ॿोली जे टीचिंग जे लाइ। वरदान 3 बहुत अच्छी लगी पिक्चर। मां त हिनखे ॾिसी ॾाढी ख़ुशि थी वियमि, हुन में ई लीन थी वई हुयसि। पिक्चर मुझे बहुत अच्छी लगी। काफ़ी अच्छे प्लॉट पर है। इट्स वेरी गुड टू सी कि आप लोग अपनी लैंग्वेज को इतना अच्छा एंकरेज करते हुए। एकदम तो A1 थी, नंबर 1। सब सिंधी ॻाल्हाईंदा और अपनी भाषा की वैल्यू बता सकते हैं, समझा सकते हैं। घर में समझाना और इस माध्यम से समझाना बहुत अच्छा प्रयास है। ॾाढी बढ़िया एक्टिंग, ॾाढी अनीता जी एक्टिंग ॾाढी बढ़िया आहे। असांखे सम्झायो वियो आहे कि ॿोली असांजी हिकु माउ आहे। जीअं असां माउ खे प्यारु कयूं था, देश जी धरतीअ खे प्यारु कयूं था, तीअं असांखे सिंधी ॿोलीअ खे प्यारु करणु घुरिजे। बेस्ट अवार्ड ॾियण लाइ बेस्ट खां बेस्ट गुज़ारिश कयां थो कि हिन मूवी खे कहिड़े न कहिड़े OTT प्लेटफॉर्म ते विझणो खपे। मिली करे आयो लाल सभई चओ झूलेलाल।